कंबर खां ॾिसूं था न्याज़ हुसैन तुनियो जी ही रिपोर्ट। ज़िले हेडक्वार्टर कंबर जी गर्ल्स हाई स्कूल जूं सवें न्याणियूं अॼु जे दौर में बि वॉशरूम, पीअण जे साफ़ पाणी, लाइब्रेरी, जदीद क्लास ऐं फर्नीचर खां महरूम छो। अहिड़ी इतला मिलण ते SPO इदारे पारां नोटिस वठी कंबर गर्ल्स हाई स्कूल में गुज़िरियल माह बरसातुनि खां पोइ नाकारा थींदड़ सेवरेज सिस्टम ऐं बंदि थियल वॉशरूम जो मरम्मत, 370 फुट नई पाइपलाइन विछाइण, सोलर सिस्टम, मोटर ऐं वॉशरूम लाइ वाटर टैंक लॻाराए ॾियण जो कमु तेज़ी सां हलंदड़ आहे। जॾहिं त गर्ल्स हाई स्कूल जे 2400 शागिर्दियाणियुनि, टीचर ऐं स्टाफ लाइ पीअण जे साफ़ पाणीअ लाइ वाटर टैंक SPO इदारे पारां ॾिनी वई आहे, जंहिं लाइ जर वारो नलको ऐं ॿिए सामान सां गॾु नंढिड़ो फिल्टर प्लांट हणाए ॾियण लाइ शहर जे सरहदी वारनि खे अपील कजे थी। वीडियो में नज़र ईंदड़ स्कूल जूं ज़बूं हाल छितियुनि जा चापोड़ा गुज़िरियल सालनि खां किरंदा रहनि था, जॾहिं त अॼु बि स्कूल जा कई क्लास, ऑफिस, विरांडे जी छितियूं ज़बूं हाल हुजण सबबि कुझु महीना अॻु ओचितो लाइब्रेरी जी छिति किरी पई, जंहिंसां को जानी नुक़सान त न थियो, पर स्कूल में स्टडी कंदड़ सवें न्याणियूं लाइब्रेरी खां महरूम थी वयूं, जंहिं लाइ डिप्टी कमिश्नर सजाद हैदर कादरी साहिब पारां तुर्त नोटिस वठण करे एजुकेशन वर्क्स पारां लाइब्रेरी जो तामीराती कमु शुरू त कयो वियो, पर कुझु महीननि खां लाइब्रेरी जो कमु बंदि हुजण सबबि हिक पासे स्कूल में पढ़ंदड़ शागिर्दियाणियुनि जी स्टडी मुतासिर थी आहे, त ॿिए पासे कंक्रीट ऐं बजरी पियल हुजण सबबि स्कूल जो निज़ाम सख़्तु मुतासिर थी रहियो आहे, जंहिं लाइ वस वारनि खे तकिड़ो नोटिस वठण जी अपील कजे थी।